घणेई फोरम्स ॾिसो तंज़ीमी लेवल ते जेतिरियूं टेक्नोलॉजी जूं चेंजिस आयूं आहिनि कम्युनिकेशन जा ॾाढा फास्ट ज़रिया हींअर मौजूदु आहिनि ऐं जेके बि हिते जेके बि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उहे नेट जे ज़रिए मुख़्तलिफ़ ॿिया चैनल्स जेके यूज़ कनि था सॼो केस ठाहिनि था पंहिंजा नुमाइंदा मोकिलीनि था कम्युनिकेशन तव्हांजी आहे मक़सदात अहिड़ी जो आलमी बिल्कुलु असांजा नेट ते पंहिंजा दोस्त कमु कनि पिया साईं जीएम सैद जे फ़िक्र जे हवाले सां साईं जा 5-7 किताब जेके आहिनि से ख़ासि उहे नेट ते रखियल आहिनि ऐं जिस कमु मीडिया जेको आहे सो सेल जे हवाले सां जिस कमु सॼी दुनिया ताईं पंहिंजो मौक़ुफ़ जेको आहे सो पहुचाए पई ऐं असांजा माण्हू उते वेठल आहिनि असां पंहिंजी जेको केस हक़ीक़तूं जेके आहिनि उहे पहुचायूं पिया सिंध सां जेको ज़ुल्म ज़्यादतियूं नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उहो ज़िक्र थिए